ॾी वरसी आहे ऐं सूफ़ी सॼी उमिरि तसफ़ मोहबत प्यार ऐं भाईचारे में जेका मूवमेंट कई जदोजहद कई अंदरि उजारण जी ॻाल्हि कई मज़लूम ऐं मिसकीन माण्हुनि सां जेको हिते यकजहती कई बीठो उन लाइ हुन जो जेको पैगाम हो हक़ जो पैगाम हो सच जो पैगाम हो सूंहं जो पैगाम हो ऐं माण्हुनि में सुजाॻीअ जो ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ु लड़ण जो पैगाम हो। अॼु उन वर्सीअ ते असीं खेसि यादि करे तसफ़ जो ई जेको आहे हथियार आहे तसफ़ जे तरीक़े सां माण्हुनि खे जेको आहे इंसाफ़ मिली सघे थो माण्हुनि खे मुनज़म करे सघिजे थो। उन करे असीं संदसि वर्सीअ ते खेसि ख़राज तहसील पेश करियूं था ऐं आऊं मुतालबो थो करियां त सूफ़ियुनि जे सरदार शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे शहर खे तइल्को कयो वञे ऐं माण्हुनि जी बेचैनी वधंदी थी वञे। मुर्शिद जो शहर बरहबर जो शहर जंहिंखे हेॾी वॾी पज़ीराई आहे आफ़ाक़ी ऐलाम आहे जेको ऐं उनखे जेको आहे तइल्को करे माण्हू मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में हीअ जेको जदोजहद जो आवाज़ जो आहे उहो वधंदो ऐं माण्हुनि में नफ़रत ऐं ख़ून पैदा थींदी। उन करे पंहिंजो क़िबलो दोस्त दुरुस्त कनि ऐं हिन शहर खे जेको आहे तइल्को कनि। बाक़ी सूफ़ी सच ऐं हक़ आहे। अॼु उन हक़ खे वधाइण जे लाइ अॼु हीअ जेका अरड़ी वरसी मल्हाए रहिया आहियूं ऐं उन जी तसलसल खे इनशाअल्लाह जारी रखंदासीं जीअं माण्हुनि मां फ़ुरूद ऐं नफ़रत ख़तमु थिए भाईचारो ऐं मोहबत पैदा थिए।